अपडेट कंदासीं कराची खां गुलाम मुर्तज़ा जतोई की गिरफ़्तारी ते सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो बयान। गुलाम मुर्तज़ा जतोई खे गिरफ़्तार कोर्ट ऑफ ऑर्डर तहत थिया है। अवांखे अपडेट कयूं पिया। ज़ियाउल हसन लंजार जो चवण त गुलाम मुर्तज़ा जतोई खिलाफ़ कतल जो केस निगरान हुकूमत में दाख़िल थियो। नौशर अफरोज़ ज़िले में एक बेगुनाह शख्स बिलावल ज़रदारी जो कतल थियो। अवांखे अपडेट कयूं पिया। वारसन केस दाख़िल करायो ऐं गुलाम मुर्तज़ा जतोई खिलाफ़ बयान ॾिनो। सूबाई वज़ीर जो चवण त दहशतगर्दी टोड़ अदालत ज़मानत रद्द कई हुई। गिरफ़्तारी अदालती हुक्म ते थी आहे। अपडेट कंदासीं कराची खां गुलाम मुर्तज़ा जतोई की गिरफ़्तारी ते सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो बयान। सिंध चवण आहे त गुलाम मुर्तज़ा जतोई की गिरफ़्तारी कोर्ट ऑफ ऑर्डर तहत थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आमिर सुप्रो खां जी घड़ा तफ़सील आहे, नागा कजो। जी बिल्कुल, सिंध के घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त जेको पंहिंजो गुलाम मुर्तज़ा जतोई के गिरफ़्तार कयो वियो आहे उनमें सिंध हुकूमत जो को भी ताल्लुक़ कोन्हे। सूबाई वज़ीर इहो भी चयो आहे त गुलाम मुर्तज़ा जतोई के कोर्ट के ऑर्डर तहत गिरफ़्तार कियो वियो आहे। घरू वज़ीर इहो भी चयो आहे त गुलाम मुर्तज़ा जतोई खिलाफ़ क़त्ल जो जेको केस आहे उहो दाख़िल आहे। उनजी ज़मानत रद्द थियण खां पोइ नौशर फिरोज़ जेको आहे पुलिस उनखे गिरफ़्तार करे वरितो आहे। हिन इहो भी चयो आहे त गुलाम मुर्तज़ा जतोई जा जेके वारिस आहिनि उहे बेबुनियाद जेको आहे इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि मुंहिंजो गिरफ़्तारी सां को भी ताल्लुक़ कोन्हे। हुन इहो भी चयो आहे त जेकी FIR आहे उन में क़त्ल जेको आहे जा इक़दामात लॻल जेको मुंहिंजा वारिस हुया उन्हनि गुलाम मुर्तज़ा जतोई खिलाफ़ क़त्ल जा केस दाख़िल कराया हुआ। जंहिं बाद FIR खां पोइ कोर्ट जी जेको आहे ज़मानत रद्द थियण खां पोइ गुलाम मुर्तज़ा जतोई खे गिरफ़्तार कयो आहे। हुन इहो भी चयो आहे त के भी इंतकामी कार्रवायूं असीं न करे रहिया आहियूं। अवाम के गुमराह कयो पियो वञे। गुलाम मुर्तज़ा जतोई पंहिंजे केसनि के पाण मुंहुं ॾिए। उन ते जेके क़त्ल जा इल्ज़ामात आहिनि उहे पाण साबित करे। गुलाम मुर्तज़ा जतोई जेको आहे निगरान जेकी हुकूमत आई उन में सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी खिलाफ़ जेको आहे बेबुनियाद जेको आहे सियासी बयान ॾिना, पर उन केसनि सां असांजो को भी ताल्लुक़ कोन्हे ऐं ज़मानत खां पोइ सिंध पुलिस जेकी आहे गुलाम मुर्तज़ा जतोई खे गिरफ़्तार कयो हुजे। मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।